बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी चेयरपर्सन शाज़िया मरी चयो आहे त BISP 90 लख कुटुंबनि जी माली मदद करे रहियो आहे। 28,000 सालियानी माली इमदाद टिमाही किस्तुनि जी सूरत में ॾिनी पई वञे। हुकूमत हाणे किस्त वधाइण जो फ़ैसिलो कयो आहे। हुन चयो त इहो फ़ैसिलो गुरबत सटियल कुटुंबनि खे महांगाई जे असरनि खां महफ़ूज़ रखण जी कोशिश आहे। बेनज़ीर नशोनुमा प्रोग्राम ज़रिए मुस्तहिक ॻोल्हाइलनि औरतुनि, ॿारनि खे खीर पीआरींदड़ माइरुनि खे बि मदद मिलंदी। संदसि चवणो हो त 2 सालनि जी उमिरि जे ॿारनि खे मयारी खुराक जा साशे बि ॾिना वेंदा। इन खां सवाइ 70 लख मुस्तहिक ॿारनि खे बेनज़ीर तालीमी वज़ीफ़ा बि ॾिना वेंदा आहिनि। तालीमी वज़ीफ़नि सां स्कूलनि में दाख़िला वधी वई आहे ऐं ड्रॉप आउट में घटिताई अचे रही आहे। गुरबत जे ख़ात्मे ऐं समाजी तहफ़ुज़ वारी वफ़ाक़ी वज़ीर शाज़िया मरी चयो त BISP तहत मिलंदड़ टिमाही रक़म हुकूमत तरफ़ां वधाए 7,000 मां 9,000 रुपया कई वई आहे। वधियल रक़म जनवरी 2023 खां लागू कई वई आहे, यानी मार्च में इहा रक़म वधियल मिलंदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk